भाई व्यूअर्स तव्हां सॉन्ग ॿुधो ऐं शाइर साहब फरमायो त हथनि सां पंहिंजी दिलि टांडनि ते छो रखां। इहा त तव्हांजी मर्ज़ी आहे, रखो न रखो टांडनि ते दिलि। बिल्कुलु उहा त सही ॻाल्हि आहे तव्हांजी, पर सुणण जो रवैयो ॾिसी करे पाण पले वेंदा आहियूं। इहो को ॾोह दिलि जो न हूंदो आहे, न महबूब जो ॾोह हूंदो आहे। शुक्र आहे किथे त चयो त इहो महबूबनि जो ॾोह न हूंदो आहे। न त इहे को चवंदा आहियो महबूबनि जो ॾोह हूंदो आहे, महबूबनि जो ॾोह हूंदो आहे। सो बहरहाल किथे त महबूब बाइज़त बरी थी विया। सो हाणे मान मथे आहे। जी व्यूअर्स तव्हां एल्बम ॾिसी रहिया आहियो कशिश टीवी ते बरखा एंटरप्राइज़िस तरफ़ां सर दिलशेर तिवणो जो एल्बम नंबर 1 आहे दिल वारो धक। अच्छा हाणे ॿुधायो कहिड़ो गीत ॿुधाईंदव? गीत आहे साईं सागर शाह जो, कोई त ॾुख हूंदो रोअंदा वतूं था, अंदर अंदर में गरंदा वतूं था। यकीनन कोई त ॾुख हूंदो जो रोईंदा वतन था, अंदर ही अंदर में गरंदा वतन था। तो बहरहाल माशाल्लाह नो डाउट सर सागर शाह जी जेका भी पोइट्री आहे तमामु ज़बरदस्त हूंदी आहे ऐं मथां जेको माण्हू सिलेक्शन करे इहो क्रेडिट उनखे बि वञे थो त पोइ वधीक ॻाल्हियूं बाद में कंदासीं, पहिरियां ई गीत ॿुधी वठूं। सूरन साड़े छड़ियो सजो असांजो जिगर, सब किस्मत जो वचकर बागराणी राजा चवे कोई त दुख हूंदो रुमदा वतूं था, अंदर अंदर में ही गरंदा वतूं था। पंहिंजे नसीब वारियो असां त ॾाढा खिलणा हुयासीं, पंहिंजे नसीब वारियो असां त ॾाढा खिलणा हुयासीं। कोई त दुख हूंदो रुमदा वतूं था, अंदर अंदर में ही गरंदा वतूं था। पंहिंजे नसीब वारियो असां त ॾाढा खिलणा हुयासीं, पंहिंजे नसीब वारियो असां त ॾाढा खिलणा हुयासीं।
नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं असां त ॾाढा खिलणा हुयासीं पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा हुयासीं कोई त दुख हूंदो रुअंदा बि तूं था अंदर अंदर में ई करंदा बि तूं था पंहिंजे नसीब वारो असां त ॾाढा खिलणा